Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. सदर आसिफ अली ज़रदारी सिंधु दरिया में 6 नवा केनाल कढण की मुखालफ़त कंदे वफ़ाक़ खे मनसूबो रद्द करण जो मशवरो ॾेई छॾियो। गडियल पार्लियामेंट के इजलास के ख़िताब कंदे आसिफ ज़रदारी ख़बरदार किया तो वफ़ाक़ी यूनिटन की मुखालफ़त बावजूद सिंधु दरिया में नवा केनाल कढण वारो फ़ैसिलो एक तरफ़ो है। मां सदर की हैसियत से उन तजवीज़ की हिमायत नथो करे सघां। मुल्क के यकजहती सियासी इस्तेहकाम की ज़रूरत है। जमहूरी के मजबूती लाइ गॾिजी कम करणो पवंदो। हाकारी वाट से हलण वारा हुकूमती कदम वाखाण जोगा आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी जो पार्लियामेंट के गॾियल इजलास के खिताब। सदर आसिफ अली ज़रदारी के खिताब दौरान ऑपोजिशन जो गोड़ PTI बानी की आज़ादी लाइ नारेबाज़ी। मेंबर्स बैनर खड़ी सीटन तां उठी बीह रहा। सदर आसिफ अली ज़रदारी ऑपोजिशन की गोड़ में तकरीर जारी रखी। सदर चयो तो अवामी खिदमत के शोबे में ध्यान ॾियण की ज़रूरत है। गुड गवर्नेंस ऐं सियासी इस्तेहकाम की हथी ॾियणी पवंदी। नाणे ज़ख़ीरन में वाध ऐं व्याज जी शरह घटि थियण सुठो समण है। मुल्की मईशत मजबूत थी है। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो है तो सदर ज़रदारी अज पार्लियामेंट में तारीख़ी खिताब किया। हुकूमत के मुआशी कदमन की साराह कई और मसलन की निशानदही भी कई। ऑपोजिशन जो किरदार गैर संजीदा है। रुगो पंहिंजी सियासत चमकाइण की कोशिश कर रहा है। सिंध में पानी की खोट संगीन सूरत-हाल अख्तियार करे पई। सखर बैराज वट पानी खोट 55 सैकड़ों खां वधी वई। 24 कलाकनि दौरान सखर बैराज वट वधीक 5540 क्यूसिक पानी की लात रिकॉर्ड। सखर बैराज से मथां वहिकिरो 20,920 क्यूसिक रिकॉर्ड। हेठां वहिकिरो 7,100 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। कुडू बैराज जो मथां वहिकिरो 26,696 क्यूसिक ऐं हेठां वहिकिरो 22,282 क्यूसिक रिकॉर्ड। कोटली बैराज वट पानी में मामूली वाद वहिकरा 6,120 क्यूसिक रिकॉर्ड। 2 ॾींहनि बाद ओचितो पंजनद वटां पानी फरामी 300 सैकड़ो घटाए 1,473 क्यूसिक कई वई। सिंधु दरिया ते 6 केनालनि की अदावत खिलाफ सिंध सरापा एहतजाज बणियल। नंदो में सिविल सोसाइटी तरफा प्रेस क्लब नंदो का शाहनवाज चौक ताईं पैदल मार्च करे धरणो हयो वियो। नसीराबाद में भी सिविल सोसाइटी के सॾ ते पोस्ट ऑफिस का आर्थर पुल ताईं रैली कढी धरणो। बाड्रा में भी PV शहीद भुट्टो पारा प्रेस क्लब का हैदर चौक ताईं मुज़ाहिरो। नौकोट में भी नौजवान इतिहाद पारा केनालनि खिलाफ एहतजाज किया वियो। गंबट में जसकम के सॾ ते रैली कढी तकरारी केनालनि खिलाफ नारेबाज़ी कई वई। बिरिया सिटी में भी सियासी समाजी तंज़ीमन जो एहतजाज। नवाबशाह ऐं सिठारजा में भी मुज़ाहरा किया विया। डोकरी में फनकार जो केनालनि खिलाफ दाए वजाए एहतजाज। अगवाणनि चयो है तो सिंधु दरिया में नवा केनाल सिंध सुकाइण की साजिश है। तकरारी केनाल रिथा के रद्द करे सिंध के हिस्से जो पानी ॾिनो वञे। सिंध ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम के समेत शागिर्दनि जो तकरारी केनालनि खिलाफ 2 किलोमीटर पैदल मार्च। शागिर्दनि ज़रई यूनिवर्सिटी का टंडोजाम प्रेस क्लब ताईं मार्च करे धरणो हयो। केनाल नामंजूर जा नारा। धरणे में SUP जसकम ऐं ॿियनि पार्टियुनि समेत शहरनि की वॾे अघ में शिरकत। शागिर्द अगवान शबीर सिंधी आकाश कलोड़ो साजिद चांडियो ऐं ॿियनि खिताब कंदे चयो त सिंध में अॻी पानी की खोट है। असांजो तालुक़ ज़राअत सां है। पानी न हूंदो त ज़राअत मुकमल तौर तबाह थी वेंदी। तकरारी केनाल रिथा रद्द करण जो मुतालबो। सिंधु दरिया में 6 नवा केनाल कढण खिलाफ शागिर्द उस्ताद भी रस्तन से निकली आया। पनवाकल जरवार दादू करूडी और दौड़ में शागिर्दनि पारा मुज़ाहरा करे केनाल नामंजूर जा नारा। दौड़ ॾेई रिगड़ी करूडी ठरी मीरवा सकरन और मांझन में भी शागिर्दनि ऐं उस्तादनि जो एहतजाज। मासूम ॿारनि जा असेंबलीज़ में पानी ते धाड़ो नामंजूर जा नारा। फौरी तौर तकरारी केनाल रिथा रद्द करण जो मुतालबो। तकरारी केनालनि खिलाफ वकील बिरादरी बि सरापा एहतजाज। घोटके डिस्ट्रिक्ट बार के अगवाणनि जो तकरारी केनाल रिथा खिलाफ सिंध पंजाब बॉर्डर से धरणे जो ऐलान। सिंध बार काउंसिल के मेंबर अब्दुल रज़ाक महर लाल बख्श घोटो और शाहनवाज वसीर चयो है तो 14 मार्च से दरियाहनि के आलमी ॾींहं ते कमल शहीद वटि धरणो हयो वेंदो। लाड़कानो हाईकोर्ट बार और डिस्ट्रिक्ट बार के पारां SSP चौक ते तवा खणी एहतजाज। तकरारी केनाल रिथा रद्द करण जो मुतालबो। कंबर में भी वकीलनि जो एहतजाज। डिस्ट्रिक्ट बार का पैदल मार्च करे शोधा चौक ते धरणो हयो वियो। मातली विच शहर में लेखक रमज़ान दिलदार चढ़ड़ गोलियों हणी कतल। बिना सुञातल जवाबदारनि गोलियों हणी लेखक रमज़ान दिलदार चढ़ड़ के कतल करे छॾियो। वाक़े बाद जवाबदार फरार। लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो।
मेहर में हथियारबंदनि जी मुसाफ़िर कोच कार ते फायरिंग ऐं पुलिस एहलकार जी शहादत वारे वाक़े ख़िलाफ़ केतिरनि ई कलाकनि खां धरणो जारी। शहीद एहलकार ग़ुलाम अब्बास मक्सी जे वारसनि पारां इंडस हाईवे ते धरणो हंयो वियो। धरणे सबबि कराची हैदराबाद लाड़कानो ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल। SSP जामशोरो ज़फ़र सिद्दीक़ छांगा धरणे वारे हंधि पहुची मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं करे वाक़े जा तफ़सील वरिता। शहीद पुलिस एहलकार जे वारसनि SSP खे धरणो ख़त्म करण खां इनकार करे छॾियो। जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो। टाइम न्यूज़ ऐं रोज़ानी पंहिंजे अख़बार टंडो भागो जे रिपोर्टर अनवर अब्बासी जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा। मीरपुर ख़ास में सहाफ़ियुनि जो अनवर अब्बासी जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ मुज़ाहिरो कयो वियो। ॾेई में बि सहाफ़ियुनि जो एहतजाज। सहाफ़ी अनवर अब्बासी खे गिरफ़्तार करण जी मुज़ाहमत, फ़ौरी तौर आज़ादु करण जो मुतालबो। ऐं खैरपुर भरिसां ट्रालर जे टक्कर में मोटरसाइकिल सवार नौजवान ऐं नारी फौत। शाह हुसैन थाणे जी हद आगा वाटर पार्क भरिसां नेशनल हाईवे ते ट्रालर ऐं मोटरसाइकिल विच में टक्कर थियो। मोटरसाइकिल सवार मिल कॉलोनी वासी मुस्मात मिठण ऐं सुल्तान कड़ियो फौत। लाश अस्पताल मुंतक़िल। ट्रालर ड्राइवर फरार थी वियो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में भली कार मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइंस वञिजो ऐं त वठो था शॉर्ट ब्रेक।